जहर जिंदगिया। कलसुम तू निकिरण थी कर न केरू वो तो के छड़ी न वींदम। मां चवां थो हे सोचण जो वक्त ना है वो मुखे न पर तोखे मारण आया आहिनि। निकिरण थी कर लगे तो छोकरी असा खा निकरी वही। दादा गोठ वारा भी अचन था बेहतर आहे त हाणे असांखे वापस हलणु खपे। अचो छा फिर सीवा बेसहारा लगी थी तो की खबर पई तो जिया मुंहिंजी भी भेण के मुंहिंजे सोटनि कारी करे कुही छॾियो। हूअ मूंखे अधा अधा करे पुकारींदी रही पर मां उनखे बचाए न सघियुसि। हूअ बि तो जिया हिन पटनि ते भॼंदी रही दाहूं कूकू कंदी रही मूंखे बचायो बचायो पर उन मथां कंहिं बि रहम न कयो न एहसास। कुसजी वई तूं बि मारी वेंदी पंहिंजे ॿाहिरनि या सौटनि हथां। जे ॿाहिरि मारिन त धारिया तोखे बचाइण लाइ न ईंदा उहे बि तोखे मारी वेंदा। वाह मुझी मदद कंदे। मां तुंहिंजे लाश खे बिना कफन जे दफ़न करे सघां थो इन खां वधीक तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। उथ मथे उथ। ॾिसी मुंहिंजी मासूम भेण जी क़बर थी ऐं जॾहिं इन मासूम खे मुंहिंजा सौट मारनि पिया मां परे खां मजबूर लाचार थी ॾिसंदो रहियुसि ऐं मुंहिंजे सौटनि मूंखे पंहिंजी भेण जी क़बर ठाहिण बि न ॾिनी। पर जॾहिं दुश्मननि मुंहिंजी उन मासूम भेण खे मारे दरिया में लोड़े छॾियो पोइ मां पंहिंजी भेण जी क़बर ठाही। तुंहिंजो नालो छा आहे भाउ? मूंखे त को चिरियो सॾींदो आहे कोई शुस सॾींदो आहे कोई अलील कोई बकरार बि चवंदो आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे मूंखे तूं जेको चई। छा तूं सिर्फ़ अॼोको ॾींहुं मूंखे पंहिंजे घर में पनाह न ॾींदे? अच्छा लिया हल मुझे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे समझ में नथी अचे त इहा छोरी अखियुनि जे साम्हूं आख़िर गायब काॾे थी वई। दादा हिन छोरीअ खे मौक़ो मिलियो जीअं असां खेरूअ खे लेटायोसीं न इन वज वठी सिधो ॻोठ भॼी वई। हाणे छा कबो अदा? खैरू वारा अॼु राति अस्पताल में हूंदा असां खैरू वारनि जे घर में खिड़ी वञी छोरी खे पूरो करे अचूं। थी सघे थो त खौफ़ में अची के उते न रहाइनि। घर छॾे आख़िर काॾे वेंदा फिरी घिरी आख़िर घर ई ईंदा ऐं छोरी खे अची घर में ई रहाईंदा। अदा खेरूअ जो छको हालार जे मथां वेंदो या असांजे मथां? हाली त बेहोश हूंदो जॾहिं होश में अचे। होश में अचण खां पोइ ख़बर पवंदी त पुलिस कंहिंजे मथां चढ़ाई थी करे। खतरे जी ॻाल्हि त कोन्हे? का बि खतरे जी ॻाल्हि नाहे। आदिल पुट मां हिन वटि आहियां तूं वञ
कलसूम जी जांच कर तो उन्हनि जो छा थियो? दुश्मननि जे वर चढ़ी वई या उनखां बची वञी घर पहुती? चाचा कलसूम जी त जांच कयां थो, पर पहिरीं सौट खे तो होश में अचण ॾे। जीअं ई खैरू होश में ईंदो न त कलसूम जी पुछा कंदो, पोइ छा चवंदा अथई हिनखे? इन करे पुटु चवां थो हिन जी होश अचण खां पहिरीं कलसूम जी पुछा करे अच। रब पाक कंदो दुश्मननि खां बची ख़ैर ख़ैर सां घर पहुती हूंदी। ठीकु आहे चाचा, अब कलसूम जी जांच कर ओटी थो अचां। पुट मोटण जी कजाए होश में अची वियो न त पाण संभालजे तुंहिंजे। हा मोटण जी घबराए न चाचा। वे लाउती वे लाउती दे खबर हिन खैरूअ खे टाटा कंहिं ॾिना? इहा ख़बर नाहे पई अलार खान, बाक़ी मूं ॿुधो आहे त खैरू अस्पताल में बेहोश पियो आहे। छोरी जो को नस पतो? हुनजी का ॼाण नाहे मिली। असांखे रुगो इहा ख़बर पई आहे त छोरीअ खे केरु अगवा करे वियो आहे। के था चवनि त मारे छॾियो अथनि, ऐं के वरी इहो बि चवनि था त छोरी उन्हनि खां भॼी वञण में कामयाब थी वई आहे। वधीक त हाणे मुंहिंजो इहो ख़ुदा ई बहितर ॼाणे। जेका बि हक़ीक़त हूंदी सुभाणे ते ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿुध, जांच रुगो इहा करणी आहे त इहो कमु ओठे वारनि जो आहे या कमाल खान जो। तव्हांजो शक कंहिंजे मथां थी सघे थो? कुझु नथो चई सघिजे। कमाल खान वारा पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर इहो कमु करे सघनि था, ऐं हा ओठे वारा बि। हाणे ॾिसणो इहो आहे त खैरू होश में अचण खां पोइ पुलिस खे कहिड़ो तो बयान ॾे। भाॼाई मूं ॾिठो आहे त जॾहिं बि अदा मूंसां ख़ुशि थी ॻाल्हाईंदो आहे तोखां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थींदी। न मीरा, इहो तुंहिंजो वहम आहे। तव्हां भाउ भेण भला ख़ुशि थींदो त मूंखे छो साड़ थींदो? पर तुंहिंजो चहिरो ॾिसी त मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजी दिलि में तो लाइ को बि साड़ हसद न आहे। तूं मूंखे अजायो चुंगू ॾेई होश मां न कढ। मां भला तोखे होश मां कढी पाण लाइ मुसीबत छो खड़ी कंदसि भाॼाई? पोइ इहे अजाया शक वहम करणु छॾे ॾे। मुंहिंजी दिलि तो तरफ़ां सफ़ा साफ़ आहे। ख़ुदा कंदो त तुंहिंजी दिलि सदाईं मूं तरफ़ खां साफ़ ई रहंदी। पर तो जिते मिटी कई आहे न उन जो मुंहुं मूंखे सफ़ा नाहे वणंदो। तूं जॾहिं रबन कंदी वतंदी आहीं न पोइ मूंखे लॻंदी आहे चिड़। भाॼाई जॾहिं मुंहिंजी शादी रबन सां थियण वारी आहे त पोइ मां हुनजो नालो छो न खणंदसि? अलाह करे थिए। भाॼाई बार बार काल पई अचे ॻाल्हाए न। हा ओतिरो नंबर आहे। पोइ छा थी पियो? चईंसि त रॉन्ग नंबर आहे। हुन निभागे जॾहिं ॿुधो न त अॻियां माई थी ॻाल्हाए पोइ वेठो सॼो ॾींहुं कालूं कंदो। पोइ भला ब्लॉक करे छॾिजंसि। हा ख़बर आहे छा करिणो आहे छा न। तूं मूंखां वधीक सियाणी न थी। नंबर ब्लॉक भी नथी करे, कॉल खणे भी नथी। चक्कर छा? इहो कमु जेकर तव्हां नाहे कयो त बाक़ी केरु करे सघे थो। बाक़ी रहियो हालार, उहो खेरू जे मथां कॾहिं हमलो कोन कंदो। हू पंहिंजो पाण खे कीअं फासाईंदो। बाक़ी मूंखे लॻे थो त इहो कमु ओठे वारनि जो आहे। ईअं थी सघे थो, ओठे वारा ई हूंदा। जेकॾहिं छोरी ओठे वारनि खे हथ अची थी वञे त पोइ ओठे वारनि खे सभु ख़बर पइजी वेंदी त हुननि जी भेण खे कंहिं ब्लैकमेल कयो आहे ऐं हिन हंध ते पहुचायो आहे। इहा पकी ख़बर आहे त छोरी ओठे वारनि जे हथ नाहे आई। या त छोरीअ खे उन्हनि मारे छॾियो आहे या छोरी भॼी वई आहे। मसलो खणी कुझु बि हुजे पर पुलिस पहिरों ज़रूरु खणंदी ऐं तव्हां होसिताईं हितां हलिया वञो। होसिताईं वापसि न अचिजो जेसिताईं मां तव्हांखे फ़ोन करे न घुरायां। जेको अव्हांजो हुकुम सरकार। हाणे तव्हां ॿई हितां निकिरण जी कयो। अधे वॾे तव्हांखे हिते ॾिठो असांजे मथां शक कंदो। वञो। उनखां सुठो हो तूं मूंखे उते मारण लाइ छॾींदा। पहिरियां तूं कलसूम पुट हुनजी जांच लाइ बादल वियो आहे, अञा ताईं न मोटियो। वापसि नाहे आयो छो? छा मक़सदु बाबा? तव्हां हुनजी अञा सारा नाहे लधी? तव्हांखे इहा ख़बर नाहे?
त हूअ कहिड़नि हालनि में आहे? पुट तुंहिंजी हालत सफ़ा नाज़ुक हुई, खणा अस्पताल पहुतासीं, भॼी भॼी साणा थी पिया आहियूं। डॉक्टर कंहिंजी ॿुधियो थोरी तो, हितां जीअं ई फुर्सत मिली न फौरन तारे सोट खे ॻोठ रवानो करे छॾियो त कलसूम जी जांच लही अचे। पर यार अञा ताईं वापसि न आयो। का त तोखे कलसूम जे बारे में ख़बर हूंदी न? पुट का बि ख़बर कोन्हे त कलसूम हुई या बची या हुनखे हमले करण वारा खणी आया। साईं तव्हां ॿुधायो हाणे मां छा कयां? शानी बेगम जो नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते वॾा तमाशा थी करे। काल्ह छोटू रुगो हुनजे कमरे में सफ़ाई लाइ वियो, उतां खां वॾे छोकिरे खे कुटींदी आई आहे ऐं अचे मुंहिंजे पेरनि में उछलाई जीअं मां होश विञाए तमाशो कयां। जॾहिं नौकर जो हुनजे कमरे में वञण उनखे बुरो थो लॻे त पोइ तूं रोके छॾ छोटूअ खे। मूं हुन ॿार खे रोकियो हो, ख़बर अथव साईं अॼु कहिड़ो तमाशो थियो आहे। मुंहिंजे कमरे जी सॼी सफ़ाई रुली पई आहे ऐं तूं वधी तो ठेंगड़ पाईंदो। हले तो इन जो मतलब त तुंहिंजी कावड़ उन ॿार मथां थी कढे। सिर्फ़ तमाशो करण थी चाहे ऐं हुनजी इहा ई कोशिश आहे त मां हुनखे वरंदी ॾियां त जीअं सॼो घर मथे ते खणे। रुखसार बेगम तूं जेतिरो सब्र करे सघीं त सब्र कर। हिकु त नौकरियाणियूं मिलनि कोन थियूं, रध पचा जो सॼो कमु मां पाण कंदी आहियां ऐं छोकिरोड़ो सॼे बंगले जी सफ़ाई कंदो आहे। त मां पाण ॿुधायो जेकॾहिं इहो छोकिरो बि बेज़ार थी भॼी वियो त केरु इहे सफ़ाइयूं कंदो घर जूं? पोइ जा त हीअं कयो, पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु विराए झलियो। हू विरासत ई चाहिनि था, जेका तव्हांजी मर्ज़ी। इहा विरासत कम खां शुरू थींदी ऐं मिल्कियत ते ख़तम थींदी। खुदा जी खुदा मां त चवां थो राति अबे खे मोकिल वञी गुलामू खां पक वठी अचे। हिकिड़ी ॻाल्हि चवां, हा मूंखे त मीरा पक ॾे, मूंखे त का परवाह ई न आहे। हाणे त केरु सम्झाए हिन मजनू खे? तूं मजनी चई वई आहे त को बि मसलो नाहे, पर इन ॿिन्ही खे ख़बर कान्हे त गुलामू जी अख में सूअर जो वार आहे। तव्हां ॿिन्ही खे बेवकूफ़ तो कंदो वते। अड़े यार तो अजायो शक तो करी मुंहिंजे साले मथां, हाणे हू बदलजी वियो आहे। हो त रपन जी इहो जेको गुलामू अथई न, इहो कमीणो न अथई वाह, इहो कमीणो जो बि सरदार अथई। इन ते असां एतबार कयूं या असांजी वॾी मां वॾी बेवकूफ़ी हूंदी। जाई क़ुरान जेकॾहिं तूं अबे खे नथो मोकिली त हाणे ही कर, हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो भाॼाई जे लाइ वठ ऐं अधी जे हथारू ॾे त पाणे वञी पुॼाए ईंदी। ऐं हा अधी खे चइजांइ त जॾहिं इहो निभागो गुलामू घर में हुजे न उन जे मोह ते वञी कपिड़नि जो जोड़ो ॾे, पोइ ख़बर पहुची वेंदी। इन जी माना त जेकॾहिं वॻो वठंदा त मतिलब त हू राज़ी न, जेकॾहिं को बहानो कयूं त पोइ उन जी नियत में खोट आहे, ईअं न? हाओ केसी ताईं मां जहिड़ो हूंदुसि जो तोखे सम्झाईंदुसि। त पोइ अॼु हली शहरां वॻो वठी था अचूं, सुभाणे अधी सां ॾियारे मोकिलियूं था, पाणे अच्छा कर ज़ाहिर थी पवंदा। हा अच्छा ज़ाहिर तॾहिं थींदा जॾहिं उन्हनि जे घर में अच्छा हुजनि। उन्हनि जे घर में त सभई कारा कारा था रहनि, मन जा कारा, सिर्फ़ भाॼे खां सवा। ओ मुंहिंजा प्यारा भाउ, मूंखे त रुगो पंहिंजी मखड़ीअ खे पंहिंजे घर वठी अचिणो आहे। जेकॾहिं ॿिया अंदर जा कारा आहिनि त वञी खूह जे तरे में पइनि, उन सां मुंहिंजो छा? कहिड़ो वरी मां उन्हनि खे ॾाज में पंहिंजे घर वठी ॾाज में उन्हनि निभागनि खे घर तॾहिं वठी ईंदे जॾहिं हू तुंहिंजी मखणी सां तुंहिंजो निकाह विझण ॾियनि। निकाह वरी अलाए कीअं न विझण ॾींदो। हाणे जेकॾहिं हिननि का बि इड़ती पिड़ती कई न, असुल मुंडी ॿियानी में विझी असुल लोड़े ते सकुड़ो छॾींदोमांसि, पोइ भली राज कुकू ॿुधेसि। जाई क़ुरान हाणे जेकॾहिं मुंहिंजे मीरा जे विच में कोई बि आयो न, असुल रुमाल जीअं निपुड़ियल हूंदई। हा छा ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? जेतिरी तव्हांखे ख़बर आहे न। इहा ॻाल्हि उन्हनि सां कजांइ जेके तोखे न सुञाणींदा हुजनि। मां तुंहिंजी फितरत खां वाक़ुफ़ आहियां। तूं शैतान खे धोखो ॾियण खां ना ई मुड़ंदो। तुंहिंजो मतिलबु आहे त ख़ैरू खे असां ई लेटायो आहे ऐं असां पंहिंजी भेण खे मारे उनजो लाश लिकाए छॾियो आहे, ईअं न? बाक़ी छा इहो कमु हालार पाण करे पंहिंजी गिची में फाहो विझंदो? हू एतिरो बेवकूफ़ नाहे। कोर्ट में जन हालार जे मथां केस कयो, उन्हनि खे मारे पंहिंजी गिची में पाण फाहो विझंदो? हर माण्हू जो शक मुंहिंजे मथां आहे, पर मुंहिंजा हथ साफ़ आहिनि।
जेकर अञा ई तव्हांजो मुंहिंजे मथां शक आहे त पोइ जल्दी कयो, पेरो खणायो। सॼो मामिलो तव्हांजे साम्हूं अची वेंदो। ॾोही भली केरु हुजे, हुन सां मुंहिंजो छा? बसि तूं थोरी होशियारी वठिजांइ। कॾहिं हालार पंहिंजो पाण खे कोर्ट मां पेॾो ई साबित करे वियो न, साई जो फंदो तुंहिंजी गिची में हूंदो। कर ख़बर बंगले ते वई आहियां? न, रुखसार बेगम ते इलाही ॾियापा कया आहिनि, पर आउं वञी न सघी आहियां अञा। हल जे न वई आहे न त वञजांइ बि न, इन में ई भलाई आहे। छो बाबा, कहिड़ी ॻाल्हि थई आहे छा? न न, का बि ॻाल्हि कोन थी आहे। पोइ मांखे वञण लाइ छो पियो रोकी? अबा उते वियसि न त रुखसार तुंहिंजी भेण जूं शिकायतूं कंदी, ऐं जेकॾहिं मूं तुंहिंजी भेण खे कुझु चयो न त उहा वीचारी दिलि में कंदी। अधी खे जेकॾहिं सम्झाए ईंदी त इन में कहिड़ो ॾोह आहे? असुल में पुट तुंहिंजी भेण ऐं रुखसार जे विच में को बि तकरार कोन्हे। असुल मसइलो आहे रईस गफ़ार ख़ान ऐं रईस कमाल ख़ान जे विच में। रईस कमाल ख़ान जीअं तुंहिंजी भेण खे चवंदो उहा वीचारी उअं ई कंदी। हाणे तूं ई ॿुधाए त असां हाणे हुनखे कहिड़ो सम्झायूं? हा न, ही बंगले जा जेके मसइला आहिनि उहे पाण ॼाणनि, उहे मसइला असीं नथा हल करे सघूं। तूं ॼाणनि उन्हनि जा कम ॼाणनि, असीं पंहिंजो घर छॾियो। सोट्र, कलसूम जी का ख़बर पई? न सौट्र, कलसूम जो को बि ॾिस पतो नथो पए। किथे कलसूम मारी त नाहे वई? सौट्र, जेकॾहिं कलसूम खे हिते मारी ना न त हुनजो लाश लभी पवे आहे ऐं आसपास में रत जा निशान ज़रूर हुजनि हा। छा तूं तां जांच करे आयो? हा सौट्र, जे तरफ़ कलसूम वही न उन तरह जी पूरी जांच कई अथमि। कलसूम ऐं उनजे पोयां 3 मर्दनि जे पेरनि जा निशान त मिलनि था, पर ॿी कंहिं औरत जो निशान नथो मिले। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त कलसूम खे हुननि अगवा कयो आहे या त कलसूम हुननि जे हथनि मां निकिरी वई आहे। जे कलसूम हुननि खां निकिरी वञे हा न त हिन महिल ताईं हिते पहुची वञे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न पुट, त कलसूम खे अगवा कयो वियो आहे। छोटो पोइ तूं ई खणी ॿुधाए त इहो कमु कंहिंजो थी सघे थो, ओठे वारनि जो या कमाल ख़ान जो? जेकॾहिं कलसूम अगवा थी आहे न त पोइ इहो कमु ओठे वारनि जो आहे। पहिरियां कलसूम खां पूरी मालूमात वठंदा त आख़िर हुन हालार खे ज़हर ॾिनो छो। जेकॾहिं इहो कमु कमाल ख़ान जो हुजे हा न त उहो छोकिरीअ खे उते जो उते मारे छॾियां। वधीक त मालिक ई ॼाणे थो, असां त सिर्फ़ु अंदाज़ो ई लॻाए सघूं था। हाणे असुल हक़ीक़त जी तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं कलसूम खे ॻोल्हे हथु कंदासीं। मुआ डॉक्टर, तोखे केतिरा चक्कर चयो आहे तूं फोन न कंदो कर। तोखे कीअं ख़बर पई त मां सफ़ा ॾाफो आहियां? तुंहिंजे आवाज़ मां ई लॻे पियो त तूं ॾाफो आहीं। मां न ॾाफो हां, न वरी झापो हां। मां त शहज़ादो आहियां, सफ़ा उबो जीअं शहज़ादो। हुकूं ई खोड़ अथई शहज़ादो। पोइ मूंखे बि तुंहिंजे ॻाल्हाइण मां सिधी ॻाल्हि ईअं थो लॻे तूं माई न पर ॾाइण ई ॾाइण, धोती धोती। आय हाय ॾाइण, सही चयो अथई। जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं हुजी हा न त तुंहिंजो इहो सीनो चीरे दिलि कढी चॿाड़े खाई छॾियां। जॾहिं दिलड़ी मां तोखे ॾियण थो चाहियां पोइ भला दिलि चॿाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा साईं, भले वॾो आशिक पुट थी पियो आहीं। आशिक आहियां तॾहिं त तोसां यारी रखणु चाहियां थो। मूंसां थो रखी यारी? क़ुरान जो कसम आहे, यारी बि पक्की यारी, सफ़ा मस्त यारी रखणु थो चाहियां तोसां। जेकॾहिं मूंसां यारी रखणी अथई न त मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त अथई। हिकु शर्त छा? तुंहिंजे लाइ 1000 शर्त मूंखे मंज़ूर आहिनि, हुकुम कर तूं। शर्त मुंहिंजो इहो अथई त माणे खे चओ मुंहिंजे मुड़ुस सां यारी रखे, पोइ मां तोसां यारी रखंदसि। बस एतिरी ॻाल्हि, डन थियो। अम्मा जी यारी तुंहिंजे मुड़ुस सां अॼु ई थो रखायां, पर ॿुध पोइ तुंहिंजी मुंहिंजी यारी त पक्की न? तूं त वॾो को बेहया आहीं। जेकॾहिं हया कंदुसि पोइ यारी केरु रखंदो? पोइ त सॼी ज़िंदगी कुआरो रहिजी वेंदुसि न।
हाँ ओ थोका थोका मां पढ़ियल आहियां मुंहिंजो मुड़ुसु अञा जीअरो आहे ज़िंदा सलामत वेठो आहे हाँ इन जो मक़सदु आहे जॾहिं हू मरंदो पोइ मूंसां यारी रखंदी अहिड़ी यारी बाबो असांखे न खपे लख जी लानत थोका के जायजा कमीना तबाह करे छॾियईं खुदा जी का मार पयसि माई आया ॾेड़ा शाबत आहे ग़ुलाम तोखे बा अहिड़ी मस्ता सां तूं मोह थो ॾी 2 मिंट मूंसां छा ॻाल्हाईं मुंहिंजो त दिलि मथो ई फेराए छॾियईं अदा तूं हिन घर में अकेलो रहंदो आहीं? बाबा भी आहे। बाबा आहे त पोइ हिन वक़्त ताईं मूंखे हू नज़र न आहे आयो। सुबुह जो सवेल निकिरी वेंदो आहे ऐं सिज लथे ईंदो आहे। काॾे वेंदो आहे? अदीअ खे ॻोल्हण लाइ वेंदो आहे। तो त चयो हो तुंहिंजी भेण गुज़ारे वई आहे। माण्हू त चवंदा आहिनि तुंहिंजो पीउ पिनण लाइ वेंदो आहे पर मां चवंदो आहियां अदीअ खे ॻोल्हण लाइ वेंदो हूंदो। बकरियूं तव्हांजूं आहिनि? मुंहिंजूं हुजनि हा त मुंहिंजे घर में हुजनि हा। पोइ कंहिंजूं आहिनि? हिन हुननि जूं आहिनि। तूं ॻोठ वारनि जूं बकरियूं चारींदो आहीं? पाणे चरंदियूं आहिनि मां रुॻो उन्हनि सां गॾिजी वेंदो आहियां। गॾिजी वेंदो आहीं तोखे पघार मिलंदी आहे? न। पोइ छो वेंदो आहीं? सासी आहिनि वणंदियूं आहिनि। ॿियो कहिड़ो कमु कंदो आहीं? बाहि ॿारींदो आहियां मानी कंदो आहियां ऐं खाईंदो आहियां। मानी रोज़ कंदो आहीं? कॾहिं कॾहिं नाया कंदो। बाबो ॿाहिरां खणी ईंदो आहे। किथां खणी ईंदो आहे? अधी पचाए ॾींदी हूंदसि। माण्हू चवंदा आहिनि पिनी ईंदो आहे। बाबो चवंदो आहे तुंहिंजी भेण पचाए ॾींदी आहे। भाॼाई अदा रबन तुंहिंजे लाइ कपिड़नि जो वॻो मोकिलियो आहे चई त पसंदि कर अगरि वणे त ठीकु आहे न त ॿियो वठंदासीं ॾिसी वठ ओके मटाणे जी का बि ज़रूरत न आहे खणी वञ पंहिंजो वॻो हलो छो अदा मुंहिंजी भेण जेकर तोखे वॻे जी ज़रूरत आहे न इन खां बि वधीक तोखे उचो वॻो वठी ॾींदुसि बसि न तूं हिन जो भाउ आहीं 1 खां 5 वॻा वठी ॾेसि तोखे केरु थो रोके पर असां मथां फर्ज़ आहे न इन करे को बि तव्हां मथां फर्ज़ न आहे न ई तव्हां मथां ॿार आहे। जिते रिश्तो थींदो आहे त उते घोट वारा का न का शइ मोकिलींदा रहंदा आहिनि पोइ इन ॻाल्हि ते तव्हां एतिराज़ अजायो पिया कयो। ॾिस छोरी जॾहिं तव्हां अधीअ खे हितां पढ़ाए वठी वेंदव न पोइ भले हुनखे ट्रक सामान जी वठी ॾियो असां तोखे कोन रोकींदासीं बाक़ी हिकु वॻो खणी हिते अधी वाटे अची पहुती हाँ असांजी गुरबत जे मथां ठठोली थी करे न इहे ठठोलियूं असां बर्दाश्त कोन कंदासीं सम्झाए। ठठोलियूं मूं कहिड़ियूं ठठोलियूं कयूं आहिनि मीरा तूं ई ॿुधा ही छा था चवनि? ॿुधी नथी जॾहिं ग़ुलाम चई छॾियो न त वॻो खणी छो नथी वञी अजायो ते ज़िद करे बीह रही आहीं 2 टे तोखे चंपा लॻंदा पोइ त निकिरंदीअ छा? पठाणी तूं ही वॻो खणी वञ मां पोइ तोसां ॻाल्हायां। मीरा तूं चवीं थी त मां वञा थी पर तुंहिंजे भाउ इहो सुठो न आहे कयो। अदा तो ई त चयो त मुंहिंजी शादी रबन सां ई थींदी पोइ वॻो मोकिलण में कहिड़ो हर्ज हुयो? मुंहिंजी मिठड़ी भेण तुंहिंजी शादी रबन सां ई थींदी इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे पर इहे मुंहिंजे मथां ठठोलूं था कनि इन जे करे वॻो मोकिलियो अथऊं जेको मूंखे सुठो न लॻो तूं बेफ़िक्र रह। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।